अस्सलाम वालेकुम दोस्तों। सुरसुणी जो बैत दोस्तनि जे नाम तड़ तकण तार घिड़ण ई काणियारिन कम ॾह ॾह भेरा ॾींहं में ॾे ॾोरापा ॾम अकुल मत शर्म टेई नीअं निहोड़िया। दोस्तों, लतीफ़ साईं जो सुरसुणी जो ही बैत मुंहिंजे लाइ हमेशह मुंझारे जो सबबु रहियो आहे, छाकाणि त असांजे मुआशिरे जूं सोचूं ऐं नफ़्सियात खे मद्देनज़र रखंदे असांजे मुहक़क़ ऐं शाहिर हज़रात हमेशह सुहिणी यानी हिकु औरत जे जज़्बनि जे पसंदि ऐं नापसंदि खे अहमियत ॾियण खां कीबाईंदे हुन जे किरदार खे सूफ़ीज़म जे लिबादे में सालिक ऐं मिहार खे मौला पाक ॾांहुं मनसूब करणु ऐं ॾम खे नफ़्स उमारा ऐं दरिया खे दुनिया जे कठिनाइयुनि सां भेटण जी भेट पे ॾिनी आहे, जेको रवैयो हक़ीक़तनि खां रूगरदानी आहे ऐं असांजे सिंधी समाज जी सोचनि जो अक्स आहे इहो, जंहिंमें औरत खे अहमियत न हुई ऐं अॼु बि इहो ई हाल आहे। असां मर्द त पंहिंजे पसंदि या नापसंदि मुताबिक़ हिक खां 4 शादियूं बि करियूं, पर छा इहो हक़ु कंहिं औरत या नियाणी खे न आहे जो हुनजी हिकु शादी पंहिंजे पसंदि सां थियण ॾियूं? हाणे अचूं था हिन बैत जे मफ़हूम ते। साईं मुंहिंजा पढ़ंदड़ खे बैत जे सियाक सबाक खे ॾिसण बि ज़रूरी आहे। बैत जी आख़िरी सिट अकुल मत शर्म टेई नीअं निहोड़िया। असांखे पंहिंजो पाण खां सुवाल करणु घुरिजे त उहो कहिड़ो ख़ुदा आहे जंहिंसां इश्क करण सां अकुल मत शर्म टेई हलिया वञनि? तौबा तौबा, ही मालिक ख़लकनहार ते इल्ज़ाम आहे ऐं ख़ुदा त इन्हनि जी हिफ़ाज़त कंदड़ आहे, अकुल मत शर्म जी, न कि खसींदड़। त पोइ भला हिन बैत जी माना छा थियणु घुरिजे? ज़ाहिर उहा ई जेका ज़ाहिरी माना ॾिसण में अचे थी, यानी सुहिणीअ जा अकुल मत शर्म हिकु मर्द जे इश्क में निहोड़जी विया न। असल ॻाल्हि हीअ आहे त पसंदि नापसंदि जो हक़ु इहो हर हिक खे इंसान खे आहे ऐं सुहिणीअ खे बि इहो हक़ु हो त हू मिहार खे चाहींदी हुई, पर हुनखे परणाए वियो ॾम सां, हिन खे पसंदि कोन हो। किताबनि में अचे थो त जॾहिं रसूल आख़िर ज़मां हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे नियाणी बीबी फ़ातिमा ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जी शादी जी पंहिंजे सौट अली साईं सां करणु घुरी ऐं त पंहिंजी नियाणी खां पुछनि था त अए धीअ, तुंहिंजी शादी अलीअ सां करियां, तोखे को एतिराज़ त न आहे? ऐं बीबी सॻोरी रज़ामंदी ॾेखारे त पोइ शादी थी। ऐं असां नियाणी खे सिर्फ़ु पंहिंजी मर्ज़ी ते हलण जो फ़ैसिलो ॾियूं त पोइ त इस्लामनि जी बि अहकामनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी, बल्कि अकुल मत शर्म निहोड़ण जो ज़िम्मेवार बि केरु? इहो दोस्त रहनुमाई कनि। जीअं लतीफ़